शादीअ जे पहिरें ॾींहुं मरी वई आहिनि। मौलवी मौजूदु हो पर निकाह न थी सघियो। अगरि जे अधु कलाकु इंतज़ारु करी हा त निकाह बि थी वञे हा, लाऊं बि थी वञनि हा ऐं रुख़्सती वारा ॿार बि थी वञनि हा। तुंहिंजी अहिड़ी रुख़्सती थींदी मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो। ओ बदनसीब मां इन्ही मरियाद जे इलाज जे लाइ 2 लख रुपया ख़र्च कया था। चाहियां पियो त हीअ कबर वारी बाई मूंसां लाउन वारा टक्कर पर हेॾा लाउन लहण खां पहिरीं कबर मां से लिकी निकिरी रही आहे। जंहिं महिल वीचारी प्यालो करे वई पोइ त बाबा छा ॿुधायां, मुल्क में रुगो रामबाट पइजो। मुंहिंजे मुंहं तां मंगणार मोड़ ईअं लाहे विया जीअं मायूं बिचर तां छेणा लाहींदियूं आहिनि। अहिड़ो कर। छा चई थमो देबो आहे? हीअ तुंहिंजी थियण वारी ज़ाल हुई? तुंहिंजो ॾोह ई कोन्हे अदा। तूं मूंखे कीअं सुञाणे तो त मूंसां लेन देन कई कान्हे। लेन देन त मूं वारा नौकर तोसां कंदा, मूंखां पैसा वठींदा। छमूकारो असां ॿई थोका तो ई त उन्हनि सां डील कई त हाजी लकुड़ खां पैसा वठी अचो त मां हिन माईअ जो इलाज कया, तबियत सही थिए त पोइ भली हाजी लकुड़ सां लाऊं लहे। असां त डेट बि ॾिनी, मुंहिंजो मतिलबु त तारीख़ बि ॾिनी त भली अचे लाऊं लही माई वठी अचो। असां झूल शरदायूं उते मंगणार साड़ो करे उते पहुचण वारो हुउसि त उते मूंखे फोन आई त तुंहिंजी ज़ाल प्यालो करे वई। छा चई? कुंवरे ॿुधा, हीअ तुंहिंजी थियण वारी ज़ाल हुई? छा तूं हिन खां लाऊं लहण वारो आहे? 70-80 हज़ार ख़र्च थिया रुगो 2 टकरनि जे करे। असां तोखे हिन कबर वारी सां शादी करण लाइ तारीख़ ॾिनी हुई। मुंहिंजो पंहिंजी 0.5% हुन जे इलाज ते गुम करे छॾियो। अरे फिरोन जा मास्तर, हीअ मुंहिंजी थियण वारी ज़ाल हुई। हिन का बीमारी कान हुई पर शादीअ वारे ॾींहुं हिनखे अटैक पियो जो मरी वई। छा ॿुधां? जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। ख़ुदा जी बार पोइ कारा हो टेडा मूंसां कहिड़ी वितर करे छा थियो हाजी? छा थियो? कारो मुंहुं मुंहिंजो करे छॾियो। कंहिं तुंहिंजो कारो मुंहुं कयो? हाणे तव्हां मुंहिंजो कारो करायो। बसि कुमारीअ खे मूंखे बि इन कब्रिस्तान में दफ़न कयूं हलो बसि। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।